नवाब खान जी का कुदरत तरफा क़िस्मत भेटल है। हिकड़े जंजल में जान मसाजी थी थियसि और बे जंजल में तो फासे। बहरहाल शेर नवाब खान जो सितारो तो उरूज ते है। ब दफ़ा फायरिंग ता बची वयो आहे। छा सितारो उरूज ते अथस? जाबिर खान हेडी मल कई थस, नवाब खान कंद खण जड़ो रहियो ही कोने। न गुलबार न, जाबिर खान मल कोन कई अथस। यो नवाब खान जी न्याणी सब कुछ कयो आहे। अरे माना या सजी चालाकी असांजे सोट ऐं चाचे जाबिर जी आहे। मूंखे नवाब खान सां जो फोन ते अहवाल ॾिनो आहे। ख़बर अथई चाचे जाबिर नवाब खान के फोन ते छा चयो आहे? न मूंखे त ख़बर नाहे। चाचे जाबिर नवाब खान ने फोन कई आहे त सॼी मिल्कियत सोनूअ जे नाले कर, न त तोखे मारियो ई। यार शेर जाबिर खान जो यो ख्वाब तो कदम भी पूरो कोन थींदो। चो तो जाबिर खान जी जिंदगी जा हाणे कुछ ॾींहं रहिजी विया आहे। यार हरू भरू गालियूं न कयो। जहिड़ो करणो आहे त कयो, जान छॾायो। चाचे जाबिर जो नवाब खान सां जहिड़ो थिए न थिए, पर नज़ीरा वारे मामले ते असांजो जाबिर खान सां जहिड़ो ज़रूर थींदो। कॾहिं थींदो जहिड़ो? ॿुधाए न, भला लाल खान वारनि सां मल जो जोड़ो कयूं। तू घबराए न गुलबार, तोखे मल जो जोड़ो जाबिर खान सां हणाईंदासीं। भली यार, तव्हां कंहिंसां बि जोड़ हणो, पर मां पंहिंजो प्लान अकेले शुरू कंदुसि। अकेले। जाबिर खान जे पुट मुंहिंजी बाह भगी आहे। मां हुन जूं ॿई बाहूं ऐं ॿई जंगूं भञींदुसि। ख्याल कजांइ गुलबार, मता ॿीहर बाहूं भञणाई। फराज़ घर खां ॿाहिरि निकिरे ई कोन थो। फराज़ घर खां ॿाहिरि कीअं निकिरंदो इहा मूंखे ख़बर आहे। मूंखे सुनो कहिड़ी ज़रूरत आहे नवाब खान सां ॻाल्हाइण जी? ज़रूरत छो न आहे फराज़? मां पुछां थी सास त चाचा जाबिर खान खे धमकी छो थो ॾे? धीअ, इन मामले खे हिते ई छॾे ॾियो। जेकॾहिं कावड़ में चई बि वियो आहे त नवाब खान, त ॾींहं ॿिनि में पाण ई कावड़ लही वेंदसि, चुप थी वेंदो। हा सोनू भेण, तू मट करे वे, जवाब ई न ॾीस। मर्दनि जो मसलो पाण ई हल कंदा। सोनू, तुंहिंजे ॻाल्हाइण सां चाचो नवाब खान वधीक जज़्बाती थींदो। जज़्बाती थींदो त छा थींदो? मिल्कियत जो हिसो त ॾियणो पवंदुसि न। सोनू, असांखे मिल्कियत जी का बि ज़रूरत कोन्हे। फराज़, मिल्कियत जी त मूंखे बि ज़रूरत न आहे, पर मुंहिंजी औलाद खे ज़रूरत पवंदी। तो पंहिंजा कयल सभु वादा विसारे छॾिया आहिनि। मूंखे यादि आहे। त पोइ बहस छो थो करे? बाबा जी मिल्कियत मोची आहे, ॿिए कंहिंजी नथी थी सघे। छा कंदी अहिड़ी मिल्कियत? मट करे वे। जेकॾहिं पीउ मिल्कियत जो हिसो ॾेई थो त ठीकु आहे, न त ठहियो कर। छो ठहियो कयां? घर जा नौकर बाबा जी मिल्कियत जा वारिस छो थी विया आहिनि? बहरहाल चाचे नवाब सां तूं ॻाल्हाए अदब ऐं इख़लाक़ सां। न फराज़, मां ईअं छो कयां? जेको लहजो बाबा अख़्तियार कयो आहे न, ॿुधणो बि उहो ई पवंदुसि। मां हाणे कंहिंजे बि अॻियां कंध झुकाए कोन ॻाल्हाईंदसि। त पोइ तुंहिंजे ॻाल्हाइण जी का बि ज़रूरत न आहे। मां नथो चाहियां त चाचे नवाब खान सां मां जहिड़ो कयां। न फराज़, बाबा जी कावड़ बाबा जे लाइ नुक़सान कान थींदी, छो त बाबा जी मिल्कियत जी मां कानूनी तौर ते वारिस आहियां। जेकर बाबा असां सां दुश्मनी तो करे न, त कानून जा दरवाजा भी हक़दारनि जे लाइ खुलियल हूंदा आहिनि। बाबा तो रोग में न पिएजी इन से बुआ के मारे मारे असा या नट बुलट ढिरा करे छड्या। अम्मा एकड़ी गाल तो बुध, या जगह गाल बुधा तो ज़ेबू के टारियो, या गाल सही आया? छो सही ना है? हां वने ते जाबिर जे घर त के तो जाबिर ने के टुकड़ा टुकड़ा करे दर दर ते पिनाए आया मुझे बच्चन के मार डायड़े। मां एकड़ी गाल तो बुधा, तू ताई भी रही है छा? तू के की खबर त नजीरा पेट सा है? छो छो न खबर पौंदी? मु भी यार हम 12 जणे आए ने, वनी ता ब बच्चा हो, बाकी व्या अल्लाह के प्यारा थी। एतरी भी खबर कान पौंदी छा? भली या ज़ेबी वनी घर घर मा पुछा करे पक्का करे साहबा जे सिर मतो सदको वने। हां मां भी वनी थी नपो वढ्यास न, मुझे मासूमन बच्चन के घर वटी मारे भैया। वाह लगे सिर के। वाह मुझा रब पाक, बेशक तू बेपरवाह बादशाह आहीं, तू इंसाफ कंदड़ आहीं। वोट देर आहे पर अंधेर न आहे।
मूंखे वाह जो इंसाफ़ भलो विधो अथई। केतिरो त सिखियो आहे चाचो जाबिर खान फराज़ जी औलाद जे लाइ। न न खुदा कंदो त फराज़ खे सोनू मां औलाद थींदी। छो मां नज़ीरा निंड नथी अचई छा? बस चाची जागां थी। दिल्ली दिल में फराज़ जी ख़ुशियुनि जे लाइ दुआऊं थी घुरां। अने अल्लाह साईं औलाद जी नेमत सां नवाज़े विझेसि। इंशाल्लाह मुंहिंजी ख़ाली झोली आबाद थींदी। चाची चाचो जाबिर खान हींअर ताईं न आयो? ॻोठ खां ॿाहिरि वियल आहे। अॼु राति कोन ईंदो। सुकून सां सुम्ही पओ। मां चवां थो त हाणे आराम कयो। आराम त रोज़ कंदा आहियूं। अॼु दिलि चए थी एतिरियूं ॻाल्हियूं कयूं जहिड़ी राति गुज़री वञे। छो भला परेशान आहियूं? रहमान खे रत बाबति ॿुधायां? न न परेशान थी वेंदो। राणी ख़ैर त आहे। मुंहिंजे मुंहं में छापी ॾिसी? कुछ भी कोन। बस दिल थी चए तोखे ॾिसंदी ई रहां ऐं सॼी उभरी वञे। छा थियो आहे? अॼु भला एतिरो प्यार थी? खबर न आहे रहमान। एतिरो वक़्तु शादी खे गुज़री वियो आहे। छा तोखे पहिरीं राति यादि आहे? हा रहमान मूंखे ईअं ई थो लॻे। अलाए केतिरे वक़्त खां पोइ ईअं बि ॻाल्हियूं कयूं आहिनि। राणी हाणे ई राति जो वेही पाण ॿई ॻाल्हियूं कंदासीं। रहमान मां चांहि ठाहे थी अचां। मूंखे तोसां कुझु ॻाल्हियूं करणियूं आहिनि। कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि? मां मोटी अचां पोइ ॿुधायां थी। छा मासी साहबा यहाँ पक सां ॻाल्हि पई करे? हाँ शेर है या पक्का सा गाल पी करे वडी डायण न थई डायण जरूर कुछ दिसी आई आ कदे तो वते दी वात न दी न ज़ेबू बाकी माण्हुनि कीअं पिए चयो नज़ीरा कॾहिं ॿार कोन ॾिनो? जाबिर खान वारा चौक चंद्रा नज़ीरा वेचारी के किथां औलाद थिया किथे ही कोन त नवाब खान जी धी जो 5 महीननि जो ॿार बि पेट में मारे छॾनि इन खां वधीक ॿिया के चंद्रा चबा। ज़ेबू जेकॾहिं नज़ीरा उम्मीद सां आहे न वाकई अचे जाबिर वारा निभाग आहे। चंद्रा न आहिनि त ॿियो छा आहिनि? न दीन जा न दुनिया जा चाचो बराबर तुंहिंजो आहे पर शिकल माण्हुनि जहिड़ी अथसि। मां त न को कॾहिं खिलंदे ॾिठो त मांसि न वरी खेड़ जो ॻाल्हाईंदे सदाई बूथ फिटल असल चप टूला लॻा पिया हूंदसि। चाचे खे छॾ तूं इहो ॿुधाए त हाणे कजे छा? मेरे वक़्त खां अॻे छो थो सोची पक थिए त पोइ इन ॻाल्हि खे ॾिसूं था। कहिड़ी तरह पक करे? केरु पक करे? तूं परेशान न थी हाणे सॼो मसलो हल करे छॾींदे। साबा खे मोकिलींदीअ छा? साबा कहिड़ी असांजी सॼणा मां सुभाणे दाई दादरी ॾे वेंदसि सॼी जांच करे ॾींदी। ईअं न थिए दाई तोखे हिक जी ॿी ॿुधाए। न शेर दाई दादरी कूड़े जहिड़ी माई न आहे नज़ीरा खे ॾिसी सम्झी वेंदी। ठीकु आहे ज़ेबू रा इहा ख़बर कंहिंखे बि न पवे। ओ गूंगट की यार से दिल बढ़ता अदा दीदार अधूरा रहता है।
ओए अम्मा कुड़ियों को डाले जाना, ओ दादी तेरा देवर दीवाना। ओ पुप्पी तेरे बेटे को भगाना। अरे नाना मुझे नहीं करे अरे हेडे मीर मोहम्मद हेठ लाल खान जे हथ में अची वे न घणा ॾींहं भॻोई। अॼु भॼी ॾेखार त ख़बर पवई। अॼु तोखे मां तुप कंदुसि, कोन छॾींदुसि। मना टन टन टस। अरे हेडे लालड़ू मां तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो? पोगड़ा न करे असां कूदर पुट हुई। अरे हेडे तूं छाजो कुंदर पुट? हा छाजो कुंदर पुटई ॿुधा? मां किथे तो जा बुढड़ी चवंदी न तूं कूदर पुटी, पोइ उनखे वञी पुछा करीस न। तोखे मारे माढ़े जे भर में थोड़ी रखाएं। लालड़ू फिरती फिरती तो कोन तो करी न, तोखे मारणो तो चाही न। त पोइ मुंह मां हथ कढ मुंह मां। त मां जवान थी मरण चाहियां थो ऐं तारीख़ में मुंहिंजो नालो सोनरी अखरनि खां लिखियो वेंदो त मीर मोहम्मद भॼी वई। हेॾे अचे थी न वञे। मीर मोहम्मद ही छोड़। लालू तो जाए लालू तो जाए गोली ना जा। खैर ता है तकड़ो पियो अची। हां खैर जा वक्त गुजरी विया, हाणे वठ पकड़ा रुगो। सुबुह जो रुगो खैर सां जाबिर खान मोटी चे। तो जाबिर खान रात कोन मोटंदो छा? ना बा रात जो की मोटंदो, सुबुह जो चई आज मोटंदुस। उन जे करे असां के सजी रात उते परो देणो आ। दिना तू नसीरी वादल के वठी वन जाबिर खान जे घर में परो दे। जाबिर खान जो घर अकेलो आ। वञ। ठीक आ वञा तो। तारक केड़ा हाल थई? किथे तो वसी रसी? रस्तो वठ रस्तो। आ जोड़े मां तुंजो यार हां। ओ यार इतने ॾींहंनि खां पोइ मिलिया हूं, हाकुर तो जरूर पाइबो। खैर ता थई न हाकुर छो पायूं? हां यार मां तोसां ठाह करण तो चाहियां, तॾहिं त तोसां भाकुर तो पायां। यार मूंखे तव्हां मूं डप लॻंदो आहे, ॿेली मूंखे माफ़ कयो। जेकॾहिं माफ़ी घुरणी अथई न पोइ जाबिर खान खां वञी घुर। असांजो तोसां झेड़ो न ठाह। हिकु ॻाल्हि कर, अॼु या मूंसां झेड़ो कर या ठाह कर। ॿुध कीची में छो थो पई? हां मूंखे वञण ॾे। वञी थो, वञी ॾेखार। नथो वञण जाए मूंखे वञण कोन ईंदे। हां हाणे ख़बर पवंदी फराज़ खे भला त कीअं कबा आहिनि। हाजी बाबा तव्हां जेतिरो परेशान छो आहियो? मुराद छा ॿुधाए? जबलन जेॾो हौसलो रखंदड़ नवाब अॼु हिमत हारे वेठो आहे। जॾहिं क़िस्मत साथ छॾे वेंदी आहे न त पंहिंजा बि साथ छॾे वेंदा आहिनि। हाजी बाबा केरु तव्हांजो साथ छॾे वियो? असां सभु त तव्हां सां गॾु आहियूं। हा मुराद, केरु कंहिंसां केतिरो गॾु आहे इहा हर कंहिंजी दिलि ॼाणे थी।
तुम उहो ई मुराद आई न जेके मूं पुटनि वांगुरु पालियो आहे। हाजी बाबा, मां अॼु बि पंहिंजे पीउ खां वधीक तव्हांजी इज़त कंदो। ज़बान सां, सिर्फ़ ज़बान सां इज़त कंदो आहीं। दिल सां इज़त तूं पंहिंजे सिर्फ़ पीउ जी कंदो आहीं। मूं त तोखे अलाए केतिरा दफ़ा आज़मायो आहे मुराद। हाजी बाबा, इहो इतफ़ाक़ त थी सघे थो, फ़क़ति तव्हांजी इहा हिक तरफ़ी सोच आहे। तव्हां थोरो संजीदागी सोचो। हाजी बाबा, मां तव्हांजे मथां जान बि क़ुर्बान करे सघां थो। मुराद मां सच चई तुंहिंजी दिलि ॾुखाइण नथो चाहियां। हा, बाक़ी हिक हसरत जेका तीर जियां दिल में चुभी रही आहे। काश कुदरत वारो मूंखे मिल्कियत ॾियण सां गॾु उन जो मुहाफ़िज़ हिकिड़ो पुट बि ॾिया। नवाब खान, मां तव्हांखे इतला करण आयो आहियां। सूबेदार साहब, छाजो इतला ॾियण आया? नवाब खान, असांखे पंहिंजे मुख़बर वटां इहो इतला मिलियो आहे त सोबत फ़क़ीर खे ॾोहारी टोले वटि मदद लाइ वञी पहुतो आहे ऐं तव्हांजे ॻोठ ते जल्द हमिलो कयो वेंदो। ख़ुशीअ जी ख़बर आंदी आहे। नवाब खान, तव्हां रुगो एतिरो कयो जो ॻोठ जे रस्तनि ते मोर्चा ठाराए छॾियो ऐं उन्हनि ते हथियारबंद माण्हू विहारे छॾियो। सूबेदार साहब, जीअं तव्हां चओ था ईअं ई कबो, पर जे मुंहिंजो हिकु माण्हू बि कोन त केस तव्हांजे मथां। पराग ॾिस, बख्शी जो लाश ॾिस, ॾिसो। तुम कयो जाबिर खान, छा करणो? मां कंदुसि बख्शी जो बलान। अकेलो न, मां बि तोसां गॾु हूंदुसि। केरु बि न हूंदो मूंसां गॾु। अकेलो मरण लाइ तूं वञी छा? अॼु शेर वारनि खे मारींदुसि या बख्शू सां गॾु मुंहिंजो जनाज़ो खणिजो। जाबिर खान, छेड़ो कयूं आहे, भाग भला गुलबार जा, मां न हुई। अॼु तूं हिते मूंसां गॾु हूंदे अथल, बाक़ी सभु काॾे विया आहिनि? कुझु माण्हू मुक़ाम ते विया आहिनि ऐं ॾिनो कफ़न जो बंदोबस्तु करण ते। देर आहे जेको बख्शू जे लाश खे दफ़न करण खां पहिरियां बयान कंदो। मां कंदुसि बयान जाबिर खान, मां कंदुसि। बाक़ी जेकॾहिं मेहराबा खे मारणो पियो न, उन खे बि मारींदुसि। दवाई छो तूं असां ते भरोसो न थई छा? बस फ़क़ीर, लाल खान ते भरोसो कर। कहिड़ो फ़ैसिलो कयो अथई? मुंहिंजो फ़ैसिलो हिकु ई हूंदो आहे। सुबह फ़क़ीर जेका बि ॻाल्हि कंदो आहे सम्झ पथर ते लकीर हूंदी आहे। फलांद फलांद। फ़क़ीर, उमरान वटां थी आए, तयारी थी वई? लाल खान, अमनान खां थी आयो आहियां, पर अञा कुझु तयारीअ में लॻा। छो भला ॾींहं लॻंदा? का मजबूरी आहे छा? लाल खान, मजबूरी आहे बि नाहे बि। नंढो कमु हुजे कॾो करे छॾिया, पर ही कमु कुझु वॾो आहे, इन करे 2 ॾींहं लॻंदा। कमु उहो करे ॾेखारींदो माई नवाब खान जे ॻोठ जो ऐं हुनजे खानदान जो नालो न निशान रहंदी। मुंहिंजो नालो सोबत फ़क़ीर आहे। फ़क़ीर त फंड न त पोइ गंज जो गंज। मजबूरी कहिड़ी आहे सोबत फ़क़ीर? अमरान जी बि कुझु खोट आहे,
दोस्त ॿाहिरि ऐं मारू तो घटि आहे त पैसा बि कोन सार खे फोन कई त पैसा बि रसाईंदो मारू बि खणी ईंदो पोइ जेका आहे हिकु कहाणी कर तेसीं हेॾी ॿ टे तोट हिते रहंदो फ़कीर असांजी अखियुनि ते हिते तुंहिंजो नालो केर बि कोन वठंदो छो जो लाल खान उठनि खे बि जोराबा पाराए छॾींदो आहे। बाहर न दान छॾे भॼी वञण जे पुठियां ॿार नाहे कबो मर्दनि जो शान नाहे अरे छॾी शेर दुश्मनी जे भॼी वियो अहिड़ा आहे गुलबार अॼु खणी बख्शूअ जो जनाज़ो ॻोठ मां निकितो न बादल जो बि वारो ईंदो छा शेर ख़ैर त आहे अॼु फायरिंग हुई बादल खान बख्शूअ जो पलांद करण आयो पर वेचारे खे भॼी जान छॾणी पई हीअ या त मुंहुं खणी सा शेर मुंहिंजी ॻाल्हि ॿुध फिलहाल जाबिर खान सां जहिड़ो न कयो छो भला केर त आहे न रहमान छो शेर तोखे नवाब खान नाहे ॿुधायो छा ॿुधायो अथई बेदार वारी ॻाल्हि न हा शेर चओ त पाण होॾां था हलूं न रहमान होॾां तोखे वञिणो पवंदो सभु हलियासीं न असांजा घर अकेला थी पवंदा चाचो बख्शूअ जे मौत खां पोइ जवाबी क़दम ज़रूर खणंदो इहा त सोन जहिड़ी सलाह आहे तव्हां हिते हूंदो त मूंखे बि दिलजाए थी पवंदी हाणे त नवाब खान जी मदद लाइ पुलिस बि मौजूदु आहे रहमान मां त इहो ई चवंदुसि त तूं बि न वञ नवाब खान ॾांहुं ॿ टे हमराह मोकिले था छॾियूं भले शेर हमराह होॾां मोकिले था छॾियूं वरी बि जेकॾहिं ज़रूरत पई त पाण बि हलंदासीं शेर हिते घणो देरि बीहण सुठी ॻाल्हि न आहे हाणे असांखे हलणु घुरिजे सही थो चईं गुलबार हलो रहमान